नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन गुज़िरियल ॾींहुं बिलावल भुट्टे ज़रदारी पंहिंजे अहम प्रेस कॉन्फ्रेंस में PDM जे सभिनी उहिदनि तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो। बिलावल भुट्टे ज़रदारी जो चवणु हो त इज़त सां कंहिं बि इतिहाद जो हिसो रही सघूं था ऐं इज़त बरक़रार रही त सियासत बरक़रार रहंदी। उन खां अलावा हुननि PDM जो जेको शोकाज़ नोटिस हो उन्हनि खे फाड़े छॾियो। अॼु मौलाना फज़लुर रहमान त अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे PDM जे इजलास खां पोइ। मौलाना फज़लुर रहमान पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस में पुर उमीद लॻो त ANP ऐं पीपल्स पार्टी हिकु भेरो ॿीहर इन फ़ैसिले ते नज़रसानी कंदा। हुननि चयो त असांखे उमेद न हुई त हीउ बाप खे पंहिंजो बाप तस्लीम कंदा। उन सां गॾोगॾु हिननि चयो आहे त पीपल्स पार्टी ANP खे पंहिंजो दोस्त करार ॾिनो अथनि। चए अॻे बि असां हिननि जो इंतज़ारु कयो, हाणे बि इंतज़ारु कंदासीं। इन ई मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्टनि जी टीम जॉइन कयो आहे, जंहिंमें शामिल नसीर मेमण साहिबु, शबीर शर साहिबु, इनाम भट्टी साहिबु ऐं इज़हार सुमरो साहिबु। सभ खां पहिरियां हणूं था नसीर मेमण साहिबु ॾे। नसीर मेमण साहिबु, पीपल्स पार्टी जो कलो को फ़ैसिलो अव्हां जे साम्हूं आहे। उन फ़ैसिले खां पोइ बाक़ी कुझु बचियो कोन्हे। जंहिं शइ जो इंतज़ारु हो CC जो इजलास ऐं CC में पीपल्स पार्टी तमामु क्लियर करे छॾियो। ANP पीपल्स पार्टी पोज़ीशन बिल्कुलु क्लियर आहे। पर मौलाना फज़लुर रहमान इटसेल्फ अञा ताईं पुर उमीद नज़र अचे पियो। उनजो ख़्यालु आहे त असांजा दोस्त आहिनि ऐं हिकु भेरो ॿीहर संदनि दोस्त पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी कंदा ऐं हू पंहिंजे दोस्तनि जी वापसी जो इंतज़ारु करण लाइ तयारु आहे। तव्हां पाकिस्तानी पॉलिटिकल फील्ड में मौलाना फज़लुर रहमान जी इन उमीद खे कीअं पिया ॾिसो? मुझे ख्याल है पाण खे PDM ते वधीक एतिरो ॻाल्हाइण में टाइम न लॻाइणु घुरिजे। ॿिया सोसाइटी जा तमामु अहम घणा इशूज़ पिया आहिनि। हीअ हाणे रोज़ बरोज़ का हिकिड़ो बयानु हिकिड़े अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं पयूं वेंदियूं। किसो कोता जो त PDM जो उहो स्ट्रक्चर हाणे कोन्हे, न को ही मोटंदा, न को ही गॾिबा, न को ही का तहरीक हलाईंदा। शयूं पॉइंट ऑफ नो रिटर्न ते वञी चुकियूं आहिनि। हाणे चवण बिलाल जो त असां हीअं कयो, असां हूअं कयो, इज़त सां वेहबो, इज़त सां वञिबो, फज़लुर रहमान साहिब जी उमीद त मोटींदा, सिर्फ़ु रस्मी बयान आहिनि। चैप्टर इज़ क्लोज़्ड। ऐं मूंखे हाणे वेझे मुस्तक़बिल में का बि PDM जी वॾी मूवमेंट नज़र कान थी अचे। पीपल्स पार्टी ऐं ANP ज़ाहिर आहे मुंहिंजो न सर, पर जेको सवाल हिते पैदा थिए थो, बिल्कुलु तव्हांजी राय आहे त चैप्टर्स क्लोज़ रही, हुन ते घणो बहस न करे, पर सवाल पंहिंजी जाइ ते हिकिड़ा ॿ टे मौजूदु आहिनि। उहे इहे आहिनि जीअं मौलाना फज़लुर रहमान अॼु बि ॻाल्हि कई आहे त असांजी तहरीक में का ब्रेक कान लॻंदी, असां रमज़ान में फ़ैसिलो कंदासीं, तहरीक हलाईंदासीं। ऐं नून लीग जा कुझु हार्ड लाइनर आहिनि, जीअं मिसाल शाहिद खाकान अब्बासी साहिब जो स्टेटमेंट हो, जेकॾहिं हिननि मुंहिंजी जेको आहे शोकाज़ नोटिस फाड़े छॾियो आहे त ख़ुदा हाफ़िज़ माना न हलंदो। सवाल वरी बि उहो आहे जेको मां काफ़ी भेरा अॻे पुछी चुको आहियां, जेका हार्ड लाइन वठे थी नून लीग इस्तीफ़ाउनि जे मामले ते, जेको कुझु तजदीदगारनि जो ख़्यालु आहे त हार्ड लाइन न वठणु घुरिजे हा, उन हार्ड लाइन खे मेंटेन रखे सघंदा या रखणु चाहिनि था ख़ुदि इस्तीफ़ाउनि वारे मामले खे ऐं एहतजाज वारे मामले खे? न 3 ॾींहं अॻु नंढी चूंड विड़ी अथनि, डिस्का मां खटी अथनि, ॾिसण वचन कया अथनि। छाजी इस्तीफ़ा ॾियणी हुई त 165 सीटूं पंजाब असेंबली में अॻे पियूं आहिनि। 80 जे लॻभॻि सीटूं ऐं मौलाना साहिब जूं ॿियूं मिलाए 97 जे लॻभॻि क़ौमी असेंबली में सीटूं पियूं आहिनि। त भई इस्तीफ़ाऊं ॾियण में पीपल्स पार्टीअ जी कहिड़ी हैसियत आहे? 55 सीटूं नेशनल असेंबली जूं, 7 सीटूं पंजाब असेंबली जूं, न जे इस्तीफ़ा। इहा ॻाल्हि पाण 100 भेरा करे चुका आहियूं। नवाज़ अली खे तहरीक वरी हलाइणी कान्हे का। मौलाना साहिबु चए थो तहरीक हलाईंदासीं, कहिड़ी तहरीक हलाईंदा मूंखे का ख़बर कान्हे। मौलाना साहिब खे पाण खे ख़बर कान्हे तहरीक कहिड़ी हलंदी। रही ॻाल्हि शाहिद खाकान अब्बासी जो रद्द अमल, त उहो त हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ो शोकाज़ नोटिस मोकिलियल, हाणे हुनखे तव्हां फाड़े पुर्ज़ा कंदो, हेॾो एग्रेशन ॾेखारींदो। अॻियो माण्हू एतिरो त चवंदो न ख़ुदा छा चवंदो साईं, मां अचां थो कागज़ जा टुकड़ा मेण। मुंहिंजो ख़्यालु आहे अननेसेसरी हाइप क्रिएट कई हिननि गैर ज़रूरी तौर ते। संजीदगी हुई कान। हीअ हेॾियूं वॾियूं सीनियर पार्टीज़ आहिनि, हिननि जा अंदरूनी इख़्तिलाफ़ ठीकु आहे, इत्तेहादनि में इख़्तिलाफ़ थींदा आहिनि, कॾहिं नई ॻाल्हि आहे। उहे सॼो जेको सो चौक ते लांड्री वेही धोतनि, टिनी पासे इहो ई कमु थियो। त मूंखे का बि उमेद कान्हे PDM जे रिवाइवल ऐं कंहिं क़िस्म जे तहरीक जी। जी नसीर मेमण साहिबु। शबीर शर साहिबु, तव्हां खे पिया ॾिसो पीपल्स पार्टी त बिल्कुलु कल्ह ख़तमु करे छॾियो आहे। मौलाना फज़लुर आहे त PDM जी क़यादत पहिरियां इहो डिसाइड करे आहे भई इतिहाद जेको आहे उहो बराबरी जे बुनियाद ते। इतिहाद जो को हेडमास्टर कोन्हे को, ऐं कोई न को हुनजो को मॉनिटर आहे। मुस्लिम लीग नून जो खणी शोकाज़ नोट ॾिनो पीपल्स पार्टी खे, कहिड़े बुनियाद ते? पीपल्स पार्टी में सबॉर्डिनेट पार्टी त कान्हे का, कीअं हुनजी पेरोल ते आहे, कहिड़ी बुनियाद ते हुनखे शोकाज़ नोटिस ॾिनो? इतिहादनि में इहो थींदो आहे त अॻिले 3 वफ़द वठी वञिबो आहे, तव्हांखे कहिड़ी ग्रीवियंस आहे, तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे, ईअं छो था कयो? ॻाल्हियुनि जे ज़रिए मसइले खे हल कबो आहे। इन्हनि ॻाल्हियुनि जे ज़रिए हिनखे सियासत जो एक्सपीरियंस ई कोन्हे, तजुर्बो ई कोन्हे को। भई ब्यूरोक्रेसी जी औलाद आहिनि, या बर्थ या जेका हिन में मीरास में हुननि खे सियासत मिली वई आहे। सियासत जो तजुर्बो त कोन्ह अथनि। न मरियम खे आहे, न को जेको आहे सो खाकान अब्बासी खे आहे। हिकिड़े जनरल जो पुटु आहे, अञा ताईं हुनजा बिहेवियर जेके जनरल वारा आहिनि।
पीउ जेका ज़ियाल कयो साथी हुओ हुनजो इतिहादी हुओ कि अरे भाई इहा बिहेवियर हुई डिक्टेटरनि वारा आहिनि कि तव्हां घटि में घटि ॻाल्हियूं त वञी रखो अॻिते वञो ॿुधायो कि छा तव्हांखे तकलीफ़ कहिड़ी आहे तव्हांखे छो था तव्हां ईअं कयो चाहे उहा का ॻाल्हि रखण जी सिधो सो शोकाज़ नोटिस ॾिबो आहे या मुलाज़िम हुजे या नौकर हुजे या संदन पार्टी जो को लीडर हुजे ऐं वर्कर हुजे ॿी जेका इतिहादी पार्टी आहे उनखे तव्हां शोकाज़ नोटिस कीअं था ॾियो पिया बिल्कुल ही टोटली बिहेवियर इन्हनि जो ग़लति हो ॿिन्ही धुरनि खे पीपल्स पार्टी खे बि सो घणो रिलीफ जेका एस्टेब्लिशमेंट खां मिली चुको आहे इसका इलेक्शन जी सूरत में मुस्लिम लीग नून खे बि मिली चुको आहे सूबे जी आज़ादी में उनखे रिलीफ मिली चुको आहे शबीर साहब मां हिकिड़ो ॿियो सवाल ॿीहर तव्हांखां कंदुसि ॿियो इहो सवाल बिल्कुलु इन ते तव्हांजो रिलीफ मिली चुको आहे सवाल उहो ई आहे जो कुझु हफ़्ता पहिरियां बि असां हिन ॻाल्हि खे रोशनी विझण जी सम्झण जी कोशिशि कई जेको नसीर साहब खां पुछो डस्का में इलेक्शन खटियनि विया प्रोसेस में जेकॾहिं इस्तीफ़ा ॾियणी त पोइ डस्का में जेको न कनि कंटेस्ट इलेक्शन में पोइ आख़िर इस्तीफ़ाउनि जे मामले ते एतिरो ज़ोर छो रखियो नून लीग पोइ नून लीग एतिरो इस्तीफ़ाउनि जो मामिलो आणे नून जेका मुस्लिम लीग नून असल में छा हो त पंहिंजो पाण खे चैंपियन ऐं हीरो ठाहिण जे चकर में ई ॿी करे हुनखे बैकआउट करणो हो त इलेक्शन में न हिसो वठे हा न इलेक्शन में हिसो छो वरितो जेका इलेक्शन दाख़िली वारी थी चुकी अम्ब्रेला में पई हले ऐं इहा बि पतो हूंदी आहे यकीन हूंदो आहे त बाए इलेक्शन कॾहिं न आहे हाराईंदी हुकूमत हारायो जो को एतिरो कोन्हे को त असल मासिस जेका आहे पंजाब की साण हिननि जे कॾहिं लॻी पई आहे हाराइण वारनि हारायो पर सदाईं जेका इलेक्शन आहे उहा इंजीनियर्ड इलेक्शन थींदी आहे इलाही मखलूक जेका आहे उहा अची नतीजा पेश कंदी आहे इन करे हिननि खे इहो रिलीफ मिली चुको आहे हाणे हे पाण बि जीडीएम खे वठी हलणु नथा चाहिनि पिया उनजो ठिकर भॼनि था पीपल्स पार्टी खे जी पीपल्स पार्टी में बि का मेच्योर पॉलिटिशियन्स कोन्हनि वेठा इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झनि कोन था पिया मुस्लिम लीग नून हुननि सां इहा जेका अथव सियासी पई हले सां हाणे केर बि कोन्हे को न को सिलसिलो खे पंहिंजा मफ़ाद हुया जंहिंजो उलू सिधो करणो उहो हिननि जो थी वियो जी शबीर शाह साहब जी शबीर शाह साहब इनाम भट्टी साहब तव्हांखे पिया ॾिसो कल्ह बिलावल जो पीडीएम जे समूरनि उहिदनि तां इस्तीफ़ाऊं ॾियणु अॼु मौलाना फज़ल रहमान इहो चवणु त हू पंहिंजे दोस्तनि लाइ अञा पुरउमीद आहिनि त हू हिकु भेरो ॿीहर पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी कंदा अॻु बि उन्हनि पंहिंजे दोस्तनि जो इंतज़ारु कयो ऐं हाणे बि इंतज़ारु आहे मौलाना फज़ल रहमान त अञा पुरउमीद नज़र अचे पियो पंहिंजे दोस्तनि जी वापसीअ लाइ तव्हांखे छा पियो नज़र अचे साईं ॾिसो पहिरीं त जेको शौकाज़ आहे इनखे हरू भरू असां ईअं था वठूं जहिड़ो को हुननि खां बाक़ाइदे लठ खणी हुननि खे हई वई हुजे त बाबा तव्हां इहो कमु छो कयो आहे इतिहाद जे अंदरि हिकिड़नि 5 पार्टियुनि गॾिजी करे इहो तइ कयो त घटि में घटि पीपल्स पार्टी ऐं ANP खां सबबु मालूम कजे त हुननि PDM जे फ़ैसिले खां डेविएट छो कयो सेनेट जे अंदरि ऐं उन खां पोइ आईंदह जे लाइ हुननि जो लाइअमल छा आहे जंहिंजे जवाब में ANP चयो त PDM थींदी कहिड़ा असां खां पुछण वारी तंहिं करे असीं हुननि सां गॾु नथा हली सघूं यादि हूंदो तव्हां हिन प्रोग्राम में चयो त उन खां पोइ नवाज़ पंहिंजो बिलावल भुट्टो चयो त सख़्तु जवाबु ॾींदासूं ऐं उहो सख़्तु जवाबु तव्हां ॾिठो त उन पेपर्स खे फाड़े उछलाइण वारो जेको इहो सख़्तु जवाबु हो त इन मां मुराद ई आहे त ॿिन्ही पासनि खां हिकिड़ी शइ कंहिं असुल मक़सद जे लाइ न पई हलाई वञे जेकॾहिं बुनियादी तौर ते PDM जा उसूल ऐं नुक़्ता जमहूरियत जी बहाली ऐं जेको हुननि चार्टर पेश कयो ग़ालिबन 26 नुक़्तनि जो जेकॾहिं उन मां कुझु बि चंद नुक़्तनि ते बि हू मुतफ़िक़ हुजनि हा त उहो इतिहाद इन तरह सां एतिरो ख़्वार न थिए हा जेको अॼु थी रहियो आहे त पहिरीं त हाणे इहो सम्झणु खपे त PDM जे अंदरि बशमूल नवाज़ लीग अक्सरियत धुरियुनि जी ख़्वाहिश ऐं मंशा असुल का ॿी आहे जेका आउं बार बार चवंदो ईंदो आहियां त असुल में इहो इतिहाद इक़्तिदार जी राह हमवार करणु ऐं इक़्तिदार जे कारीडोर ताईं ॿीहर वापसि पहुचण जे लाइ ठाहियो वियो आहे जेको इन्हनि खे ख़दशो ऐं ख़ौफ़ आहे त हू वापसि उते न पहुची सघंदा जंहिंमें हींअर नवाज़ लीग काफ़ी तरह ते वरी पुठिते धिकजंदी थी वञे जॾहिं त पीपल्स पार्टी कंहिं हद ताईं पंहिंजो ईंदड़ मुस्तक़बिल कुझु महफ़ूज़ करे चुकी आहे हाणे जॾहिं इहे सभु शयूं हुजनि त ज़ाहिर आहे हासिलात त असुल उहा आहे न PDM छापे हासिल करणु चाहियो या PDM जे अंदरि मौजूदु 2 मुख्य जमायतुनि छापे हासिल करणु चाहियो उन मां कुझु हक़ीक़त उन्हनि खे हासिल थी वियो हाणे बाक़ी रही ॻाल्हि पीपल्स पार्टी खे हासिल जेको थींदो
उहो त अॻिते ॾिठो वेंदो, पर जेका शइ मुस्लिम लीग नून ऐं बाक़ी जमायतूं जेके अंदरि रहिजी वियूं आहिनि उहे छा थियूं हासिल करणु चाहिनि, उन्हनि खे पीडीएम खे कीअं हलाइणो पवंदो, उन्हनि खे जेकॾहिं इहो सम्झ में अचे थो त इन ई सख़्तु मौक़िफ़ रखण सां का बार्गेनिंग पोज़ीशन वधंदी ऐं तव्हां जूं ॻाल्हियूं के वधंदियूं त शायदि नून लीग इन सख़्तु बयाने सां गॾोगॾु नए सिरे सां उनखे ऑर्गेनाइज़ करण जे लाइ पूरे पाकिस्तान जे चइनी सूबनि में क़ौमी वहदतुनि में ॿियनि क़ौमी पार्टियुनि सां ऐं उन्हनि सां बि ॻाल्हाए करे को नए सिरे सां मूवमेंट हलाइण जी कोशिशि कनि। पर जेकॾहिं हुननि खे बि अॻ में ई को एतिरी हद ताईं लिमिटेड रखी को आसरो आशीर्वाद मिली वियो आहे त उहे बि सिर्फ़ु ॻाल्हियूं ई कंदा रहंदा, इन खां वधीक अॻिते का बि ॻाल्हि न कंदा। जी इनाम साहब, रही ॻाल्हि मौलाना फज़लुर रहमान जी, जंहिं चयो आहे त उन्हनि सां ॿीहर जेको आहे थी सघनि थियूं ॻाल्हियूं या उन में दोस्त आहिनि उन्हनि सां ॿीहर जेको आहे राब्ता थी सघनि था, त बिल्कुलु इहे थींदा। तव्हां ॾिसजो त 2023 जी जॾहिं इलेक्शन ईंदी त उन इलेक्शन जे वेझे थियण खां अॻु में वरी ॿीहर नए सिरे सां उन्हनि सां मौलाना फज़लुर रहमान ॻाल्हियूं बि कंदो ऐं उन्हनि ॻाल्हियुनि जे नतीजे में मुमकिन आहे त कंहिं हंध ते किथे को पंहिंजो हिसो शेयर वठण जे लाइ बि ॻाल्हियूं करे, त उहे पंहिंजे लाइ ॻाल्हियूं कयूं, पंहिंजी दोस्ती यारी जूं ॻाल्हियूं कयूं। पीडीएम जो मौजूदा जेको स्ट्रक्चर आहे ऐं सम्झां थो उन में वापसि पीपुल्स पार्टी खे आणे उन ग्राउंड ते बीहारणु मुमकिन नज़र नथो अचे। जी इनाम भट्टी साहब, इज़हार सुमरो साहब, तव्हां सिचुएशन खे पिया ॾिसो? बिलावल साहब ई कल्ह जी प्रेस कॉन्फ्रेंस ऐं अॼु मौलाना फज़लुर रहमान सम हाउ पुर उमीद आहे त असांजा दोस्त आहिनि, असां अॻु बि उन्हनि जो इंतज़ारु कयो, हाणे बि कंदासीं। उहो उनजो ख़्यालु आहे त पीडीएम में वापसीअ लाइ या पोज़ीशन साॻी हासिलु करण लाइ पीपुल्स पार्टी खे एएनपी खे पंहिंजे फ़ैसिलनि ते नज़रसानी करणु घुरिजे। ॾिसो, हिन सॼे प्रोसेस में मुंहिंजी नज़र में ही सभु विनर आहिनि ऐं लूज़र आहे उहो माण्हू जेको हिननि मां उमेद रखे वेठो। नुक़सानु हुन माण्हू जो थियो आहे जंहिं सम्झो पिए त शायदि ही का हक़ीक़ी जमहूरियत जे बहाली जी तहरीक आहे। ऐं जीअं असांजे पैनल में बि कुझु दोस्त सीनियर दोस्त आहिनि, उन्हनि खे ॾाढियूं उमेदूं हुयूं त ही को वॾो मुल्क में जमहूरी इनकलाब आणींदा, का वॾी तब्दीली आणींदा। हिकिड़ो त उन समूरी उमेदुनि ख़्वाबनि ते पाणी फिरी वियो आहे। साबित इहो थियो आहे त ही बोर्जुआ क़िस्म जा सियासतदान आहिनि। इन्हनि समूरनि सियासतदाननि जा पंहिंजा हिकिड़ा मफ़ाद आहिनि, हिकिड़ा ज़ाती, हिकिड़ा गिरोही ऐं हिकिड़ा पंहिंजे पार्टी बुनियादनि ते, ऐं उन बुनियाद ते ही समूरा फ़ैसिला कनि था। ऐं उन में सभिनी मां वधीक जेको डोमिनेटिंग फैक्टर आहे उहो इहो आहे त ही सभु हिकिड़ी रेस में ब्रोड़ में लॻल आहिनि त कहिड़ी तरह सां वधि खां वधि फ़ाइदा हासिल कयो। इहो ई सबबु आहे जो ही हिक ॿिए खे अलाए छा छा चवंदा रहनि था ऐं उन खां पोइ बि वरी ॻाल्हियुनि जी गुंजाइश रखनि था, हिक ॿिए खे घटि वधि बि ॻाल्हाइनि था ऐं या गुंजाइश बि रखनि था त थी सघे थो मुस्तक़बिल में वरी असीं पाण में इत्तेहादी थी वञूं। इन ॻाल्हि जा बि इम्कान पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि त मौलाना फज़लुर रहमान को ओचितो विज़िट करे बिलावल हाउस जो ऐं जंहिंखां पोइ पीपुल्स पार्टी वापसि पीडीएम में अची वई। पर हिन वक़्तु जेका सूरत आहे उन में नवाज़ लीग समहाउ पीपुल्स पार्टी जे भेट में हिकिड़ी ॻाल्हि करण में कामयाबु वई आहे ऐं उहा इहा आहे त हू इहो तासुर ॾियण में कामयाबु आहिनि त जेकॾहिं इमरान ख़ान जो हिन मुल्क में या तहरीक इंसाफ़ जो हिन मुल्क में हक़ीक़ी मुख़ालिफ़ आहे या हक़ीक़ी मुख़ालिफ़ धुर आहे त उहा नवाज़ लीग आहे। ऐं इन हवाले सां ॿ तरीक़ा उन्हनि अख़्तियार कया। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त जेको जेन्युइनली कुझु पीपुल्स पार्टी जा स्टेप्स आहिनि जिन खे हिननि हाईलाइट कयो आहे, ऐं ॿियो इहो आहे त उन खां गॾोगॾु मीडिया जे अंदरि हिकिड़ो तासुर बि डेवलप कयो। हाणे हिते मुसीबत इहा आहे त तव्हां जेकॾहिं ॻाल्हि जेन्युइनली कंदव त नवाज़ लीग पाण बेनिफिट वठे त सही, जे पीपुल्स पार्टी बेनिफिट वठे त ग़लति, त पोइ वरी उन में असांजे लाइ बि मसइला थियनि था जेके तज्ज़िया कनि था। पोइ असां इनाम भट्टी साहिब बि कावड़ जो पवे त बाबा पीपुल्स पार्टी जी हिमायत में तव्हीं ॻाल्हायो था ऐं उनजी सपोर्ट था करियो। असीं ॻाल्हि इहा था कयूं त बुनियादी तौरु हिननि जो मिज़ाज सभिनी जो हिकु जहिड़ो आहे ऐं ड्रोड़ बि सभिनी जी हिकु टारगेट ते आहे ऐं उहो टारगेट आहे इक़्तिदार। पीपुल्स पार्टी खे यको चवंदो त चवंदा पीपुल्स पार्टी स्टेक होल्डर आहे हिनजी। जेको माण्हू स्टेक होल्डर हूंदो उहो पंहिंजे पेर ते कुआड़ो न हणंदो। हाणे वाज़े करे छॾियूं त असीं कोन ॾींदासीं इस्तीफ़ा, कॾहिं बि न ॾींदासीं। हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो, पीपुल्स पार्टी पंहिंजो शेयर वधाइण थी चाहे हिन पावर पॉलिटिक्स में। जेको हिन वक़्तु हुन वटि आहे उहो सिंध ताईं महदूद आहे। इन करे हू चवनि था त को अहिड़ो मुस्तक़बिल में टिको पंजो थिए, को अहिड़ो सेटअप ठहे जंहिंमें पीपुल्स पार्टी मुस्तक़बिल में वफ़ाक़ में बि हिसेदार हुजे, के न के शक्ल। पीपुल्स पार्टी जे इन अग्रेसिव
पॉलिटिक्स जो अंदाज़ो तव्हां इन मां बि लॻायो त पंजाब में अथनि 6 सीटूं, पर बयान ईअं था ॾियनि त पंजाब में असीं हुकूमत पिया ठाहियूं, असां पंजाब में हुकूमत पिया ड्रायूं। माना इहो जेको एतमाद उन्हनि डेवलप करण जी कोशिशि कई आहे, हिन जो मक़सदु इहो आहे त ॿियनि सूबनि में ऐं वफ़ाक़ में मुस्तक़बिल में हुननि खे इक़्तिदार में अचिणो आहे। हाणे उनजे लाइ ज़रूरी आहे त हू उहो पासो झले बीहनि जेको उन्हनि खे इक़्तिदार ॾेई सघे थो। नवाज़ लीग सां हू इन करे बि बीठा हुआ, ऐं इहो सम्झां थो जो हुननि खे इहो तासुर बि ॾियणो हो त उहा अपोज़िशन में आहिनि, ऐं पीपल्स पार्टी लाइ सभ खां वॾो हिन वटि कॉम्प्लिकेशन इहो आहे, सभ खां वॾो सिंड्रोम इहो आहे त हू हिकिड़े सूबे में हुकूमत में आहिनि, मर्कज़ में मुख़ालिफ़ धुर में आहिनि। त इहे सॼियूं सिचुएशन्स ऐं अरेंजमेंट्स अॼु जा न आहिनि। इहे पोएं भेरे जेका सेनेट जी चेयरमैन जी इलेक्शन थी हुई, उन खां अॻु में जेका बलूचिस्तान जी असेंबली में नवाज़ लीग जा माण्हू पार्टी छॾे विया हुआ, ही उन सॼी चेन हुई हुन में। ऐं तव्हां ॾिठो त नवाज़ लीग जा 2-3 लीडर पहिरें ॾींहं खां वठी इन ॻाल्हि जी मुखालफ़त कंदा पिया आहिनि त पीपल्स पार्टी सां इताद में न वेहिजे। मिसाल एहसन इक़बाल आहे या ॿिया माण्हू आहिनि, शायदि खाकान अब्बासी आहे, उहे वाज़े तौरु चवंदा रहिया बाबा असांखे हिननि ते पूरो भरोसो न आहे। साॻी तरह पीपल्स पार्टी खे बि नवाज़ लीग जे हवाले सां रिज़र्वेशन्स आहे, छो त नवाज़ लीग बि ईअं ई कंदी रही आहे त पंहिंजा माण्हू जावेद हाशमी जहिड़नि खे पोयां छॾे पाण सऊदी अरब हलिया विया, पाण लंडन हलिया विया। त हिननि जी जो मॉडस ऑपरेंडी हिकु जहिड़ो आहे, तरीक़ो हिकु जहिड़ो आहे। इन दौरान के सीरियस एफर्ट्स जेकॾहिं थिया हुआ त उहे हींअर न माज़ी में थिया। जीअं मिसाल बेनज़ीर भुट्टो शहीद हुननि खे चयो त तव्हां इलेक्शन जो बाइकाट न कजो, जेका मुशर्रफ जे ज़माने में आख़िरी इलेक्शन थी रही हुई, त बेनज़ीर जी ॻाल्हि शहीद जी ॻाल्हि मञींदे हिननि हुन इलेक्शन में हिसो वरितो नवाज़ लीग। तव्हांखे यादि हूंदो त कुझु शयूं पॉलिटिकल वाइज़ एडवाइज़र्स जेके आहिनि उहे हिक ॿिए खे ॿुधंदा रहिया आहिनि, अदरवाइज़ हिननि जा रस्ता अलॻि आहिनि, मुस्तक़बिल में अञा वधीक शदीद मुखालफ़त आहिनि ऐं मामला ऐं रस्ता हिननि जा अञा अॻियां धार थियणा आहिनि। मौलाना फज़ल रहमान लाइ ख़ुदि हुनजी सियासत लाइ ज़रूरी आहे त हू पीपल्स पार्टी सां बि हुजे, नवाज़ लीग सां बि हुजे ऐं हुकूमत ते बि पंहिंजो प्रेशर बरक़रार थिए। जी इज़हार साहब, नाज़रीन हिकु ॿिए अहम तरीन मौज़ू ॾे हलूं था। सिंध जा एतिराज़ रद्द कंदे CCI 6 आदमशुमारी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। यानी 2017 में जेका आदमशुमारी थी उन जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। हाणे उहे नतीजा यानी ऑफिशियली लागू रहंदा। गुज़िरियल ॾींहुं असद उमर साहब जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन प्रेस कॉन्फ्रेंस में हुन चयो त हाणे नई आदमशुमारी कराई वेंदी, नई आदमशुमारी कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं होपफुली उहा आदमशुमारी अक्टूबर-नवंबर में कराई वेंदी। त सवाल थो पैदा थिए, छा हुकूमत वटि एतिरी पोटेंशियल आहे? हिकु 2017 में आदमशुमारी थी, उन ते ई केतिरा एतिराज़ साम्हूं आया आहिनि। छा ही एतिरा पोटेंट आहिनि, हुन में एतिरी सघ आहे जो ही 6 महीननि अंदरि हिकु नई आदमशुमारी कराए वञनि? नंबर 1। नंबर 2, सिंध जा एतिराज़ हिन भेरे विरद थिया जंहिं फेडरेशन में वसीलनि जी विर्छ आबादी जे बुनियाद ते थिए ऐं अख़्तियार आबादी जे बुनियाद ते थिए। उते जेकॾहिं आबादीअ सही नतीजा साम्हूं न अचनि त ताक़त जो तवाज़ुन कीअं बरक़रार रही सघंदो? इन मामले ते सभ खां पहिरियों राय मालूम कंदो नसीर मेमण साहब खे। नसीर मेमण साहब, गुज़िरियल ॾींहुं जेका आदमशुमारी जा नतीजा आया आहिनि, जेको आदमशुमारी खे जेको मंज़ूर कयो वियो आहे, उन फ़ैसिले खे अव्हां पिया ॾिसो ऐं उनजे एतिराज़ जेके रद्द कया आहिनि सिंध जा, उन ते अव्हां छा चवंदव? बुनियादी तौर ते MKM जा हुया। मूंखे तव्हां ॿुधायो सिंध जे कहिड़े ॿिए ज़िले मां एतिराज़ निकिता? जनरल क़िस्म जूं ॻाल्हियूं सॼे पाकिस्तान में थींदियूं आहिनि त न सुठो कोन थी, असां रहिजी वियासीं फलाण। कराची मां एतिराज़ थिया, पर मूंखे केरु ॿुधाए त कहिड़े ज़िले जे डिप्टी कमिश्नर वटि कराची में या कराची खां ॿाहिरि 500 दरख़्वास्तूं रुॻो वयूं हुजनि त मां ॻणजण खां रहिजी वियुसि, मूंसां नाह थी। 200 दरख़्वास्तूं मूंखे केरु ॿुधाए? मूंखे केरु 50 दरख़्वास्तूं ॿुधाए? माण्हू रहंदा त माण्हू रड़ियूं कनि न, माण्हू वञनि हा न। उते में सॼो गवर्नमेंट जा माण्हू शामिल हुया, असांजी सिंध सरकार जा माण्हू शामिल आहे, आर्मी जा माण्हू शामिल आहे। सो ईअं बसि लखे माण्हू रहिजी विया ऐं माण्हू चुप करे वेही रहिया। ही पॉलिटिकल गिमिकरी आहे। MKM सां पंहिंजे वोट बैंक जो इशू आहे, पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी जो इशू आहे। हुन खे साफ़ नज़र थो अचे त कराची जी डेमोग्राफी में तमामु वॾो शिफ्ट अची चुको आहे, जंहिंमें हू हाणे जेका हुनजी कॉन्स्टिट्यूंसी आहे उहा अददी तौर ते अञा बि श्रिंक थी वई आहे। पहिरें बि 50% खां घटि। ही बि फॉल्स इंप्रेशन आहे त हू मेजॉरिटी तव्हां खणो 98 जा अंग अखर। तंहिंजे करे हुननि सां मसइलो, हुननि इन शइ खे न पे मञियो। हुननि खे ख़बर आहे त कराची जा डेमोग्राफी जा नतीजा हाणे छा अचण वारा आहे। सिंध गवर्नमेंट फीसद लाइ पराव पार पुलनि ते कयो MKM खे ख़ुशि करण जे लाइ, जंहिंजी का ज़रूरत कान्हे। सॼी सिंध जे कहिड़े ज़िले में सिंध गवर्नमेंट का डेटा ॾेखारी त फलाणे ज़िले में वोटर लिस्टुनि जे हिसाब सां हीअ इनकंसिस्टेंसी आहे, ही एज ग्रुप जे हिसाब सां इनकंसिस्टेंसी आहे। ॾिसो, डेमोग्राफी जा पंहिंजा हिकिड़ा फार्मूला ऐं पंहिंजी साइंस आहे। उनखे तव्हां चैलेंज कंदो जॾहिं त इनकंसिस्टेंसी तव्हां डिग आउट करे सघो था, नामुमकिन थोरे ई।
उहा का बि केस साम्हूं कोन्हे आहे। ईअं हींअर थिया से कराची 3 करोड़, से कराची 2.5 करोड़ आहे, कराची बाबा कीअं आहे? Nobody knows. हर को पंहिंजे तरफ़ां असां 40 लख हूं, असां 60 लख हूं, असां 80 लख। का ज़रूरत कान्हे हिनखे ऑब्जेक्शन करण जो। सिंधी ॻाल्हाईंदड़ हिन में 60 सैकड़ो आया, 20 साल खां अॻु खां मार्जिनली मथे आया। इन सॼे अरसे में हेतिरो इन्फ्लक्स थियण जे बावजूदि सिंधी ॻाल्हाईंदड़नि जी आबादी हुन में मां चवां थो निस्बतन बेटर रिफ्लेक्ट थी हुई। तव्हां वटि अल्टरनेट मैकेनिज़म को कोन हुयो, तव्हां खामखां पराई जेको सो ख़्वाहिशुनि जे पुठियां वञी जहिड़ो खयो। ऐं मूंखे ॿुधायो हाणे चवनि था सिंपल बेसिस ते वेरिफिकेशन ते भई 17 जी आदमगणप ही 21 आहे, 4 सालनि में अलाए छा खां छा थी चुको हूंदो। हा तव्हां 2 या 3 महीननि में करायो आहे त सम्झ में अचे हा। सिंध गवर्नमेंट पाण कराए छॾियां 2-4 जेको सो ब्लॉक खणी चयां ॾेखारियांसि हीअ असांजी काउंटिंग, ही तव्हांजी काउंटिंग, ओड़ी का एक्सरसाइज कोन्हे थियल। त बसि ही हिकिड़ी हवा में लठ हुई, गैर ज़रूरी हुई। हाणे चवंदा जेका वफ़ाक़ी हुकूमत थिए थी त ॿीहर आदमगणप कराइबी, छो कराइबी? तव्हांजे आइन में 10 साल लिखियो पियो आहे, तव्हां 10 साल खां कराईंदो। CCI खे पावर आहे छा त आइन खे ओवर रूल करे? पहिरें तव्हां वञी कॉन्स्टिट्यूशन में अमेंडमेंट करायो। ऐं जेकर अॼु हिकिड़ी पार्टीअ जे चवण ते तव्हां वरी 4 सालनि में 30-40 अरब रुपयनि जी ॿी इन्वेस्टमेंट करणु वञो त हारी का मामूली एक्सरसाइज़ आहे। ही 2.5 सालनि जो होमवर्क आहे। पोइ सुभाणे वरी कोई ॿियो थी बि चए भई मां नथो मञा, पोइ हर 4थे साल वेठा आदमशुमारी कराए। ही पॉलिटिकल बेसिस ते अहिड़ा फैसला करण जा नतीजा लांगरनि में ख़राब। तव्हां अहम ॻाल्हि पिया कयो नसीर साहब। मां थोरो तव्हांखे हिते जेको आहे सब क्वेश्चन जे तरफ़ ईंदुसि। जे तव्हां ॻाल्हि कयो त नेचुरली पाकिस्तान जेका हीअ स्टेटिक्स ॿुधाए विया आहिनि त पाकिस्तान एन्युअल जो ग्रोथ आहे आबादी जी 2.43% आहे ऐं सिंध जी 2.43% ॿुधाई वई आहे। जेका ऑफिशियल फिगर्स 2017 जी पॉपुलेशन में ॾेखारिया विया आहिनि 4 करोड़ 78 लख ॾेखारिया विया आहिनि। इन हिसाब सां ॻणिजे त तक़रीबन लॻभॻि सिंध जी 20 लख खनि आबादी वधी हूंदी, 20 लख लॻभॻि। ऐं अवां ॻाल्हि कई त आबादी कराची जी जेका आहे वधाए चढ़ाए ॿुधाई पई वञे। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त पोइ आख़िर सिंध हुकूमत खे इहा ज़रूरत पेश छो आई? तव्हांजे बक़ौल त जेकॾहिं फिगर बहितर आहिनि ऐं निस्बतन बहितर आहिनि त सिंध हुकूमत उन तरफ़ छो वई? सिंध हुकूमत पॉलिटिकली हर कंहिं सां पंहिंजा जेके फ्यूचर जे अलायंस जा दरवाज़ा रखण जो हुनखे ख़ासि शौक़ु आहे। हुनखे अवल आख़िर पंहिंजी हुकूमत ॿाहिरां पॉलिटिकल गवर्नमेंट आहे, हुनखे पंहिंजी हुकूमत सिक्योर करण लाइ हू चाहींदी त असां हर धुर सां ख़ुशि हुजूं, हर धुर असां मां ख़ुशि हुजे। भली जेके ॿधा वोट ॾींदड़ आहिनि उहे वीचारा केॾांहुं वेंदा, उहे फिरी वोट असांखे ॾींदा, उन्हनि जो ख़ैरु आहे। ॿिया जेके कावड़ियल आहिनि जिन ते तव्हां सोन बि घोरियो मथां त बि चवंदा त तव्हां इहो पितल घोरियो आहे, उन्हनि खे कुझु करण लाइ ॾींहुं राति जतन कंदा। इहो पुराणी रविश आहे सिंध गवर्नमेंट। तॾहिं उहे MKM खे अपील करण जे लाइ इहे ॻाल्हियूं कनि था। मां तॾहिं चवां थो त बग़ैर एविडेंस ऐं डेटा जे अच्छा मूंखे ॿुधायो 5 करोड़ में 20 लख जो जेको डिफरेंस आहे इहो त हिकिड़ो तव्हां ॾिसो पोइ 100 इंडिकेटर ॿिया अप्लाई पोइ कराची जे अर्बन लाइफ स्टाइल जेको सभ खां वॾो अर्बन सेंटर आहे उनजी एवरेज पॉपुलेशन 50 सैकड़ो सिंध जी पॉपुलेशन हींअर अर्बन काउंट थी आहे +50 आहे थिंक। त अर्बन लाइफ स्टाइल में फैमिली साइज़ हमेशह नंढा हूंदा आहिनि, एवरेज कोन बीहंदा आहिनि। माना मां चवां थो आर्ग्यूमेंट करणु पवंदो त पोइ एंडलेस आर्ग्यूमेंट्स पोइ या त भला सिंध गवर्नमेंट ॿियो कमु करे सॼो केस खणी हली वञे सुप्रीम कोर्ट में, केस प्रेज़ेंट करे CCI में। पोइ केस तव्हां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां सॉलिड न्यूमेरिक्स तव्हां डेटा सां केस पढ़ियो आहे? को पढ़ियो आहे भला सिंध गवर्नमेंट जो को केस मूंखे ॾेखारे, कंहिंजो केस ॾेखारे? हवाई ॻाल्हियूं, हवाई ख़बरूं, पॉलिटिकल स्टंट। मां चवां थो जी डेमोग्राफी जेका निस्बतन जेका आहे उहा सिंध माण्हुनि जो भले वटां थी आहे जंहिं हालत में उन में 19 तव्हां कंहिंखां बि करायो, तव्हां पाण ई आदमगणप कयो, ज़रूरु 5 माण्हू चवंदा, कोसा चवंदा मां रहिजी आहे, असां रहिजी वियासीं, चांडिया चवंदा असांखे कोन घणो मेमण चवंदा त हीअं सारे असांखे कोन था। हीअ त पोलराइज़ सोसाइटी आहे, हिन में इशूज़ रहंदा पर का सॉलिड एविडेंस कान्हे। ही डेमोग्राफिक पैटर्न जेको इन आदमगणप में आयो आहे हरूभरू सिंध जे इंट्रेस्ट एॾो बि ख़िलाफ़ु कोन्हे जो हुनजे ख़िलाफ़ु भंगी ॿारिजे। बाक़ी हा फ्यूचर में तव्हां हुननि खे रिइंफोर्स करण जी सलाह ॾियो, टेक्नोलॉजी जी इम्प्रूवमेंट जी सलाह ॾियो, ट्रांसपेरेंट तव्हां कीअं काउंटिंग कराईंदो उन ते तव्हां को पोजीशन वठो, उन तरफ़ वञो, वधीक बहितर थींदो फ्यूचर। जी शबीर शाह साहब, हिकिड़ो आर्ग्यूमेंट नज़र आयो गुज़िरियल कुझु महीना अॻे टाइम न्यूज़ जो हिकिड़ो प्रोग्राम टाइम लाइन में ताज हैदर साहब ॻाल्हाईंदे चयो हो त असांजो जेको असुलु इशू आहे 4 करोड़ 78 लख हिननि असांखे ॻणियो आहे 2017 में, पर जेका रियल फिगर्स आहिनि बक़ौल ताज हैदर साहब जे उहे 6.25 करोड़ आहिनि, 6 करोड़ 30 लख अराउंड फिगर हू ॿुधाइनि पिया। हू चवनि हुननि जो ख़्यालु आहे त 1.5 करोड़ आबादी लॻभॻि घटि ॻणी वई ऐं 1.5 करोड़ में उहे माण्हू शामिल आहिनि जेके ॿियनि सूबनि जा आहिनि, ख़ासि तौर ते ॿियनि सूबनि में हुननि जी रेज़िडेंट सर्टिफिकेट्स, हुनजी रिहाइश ऐं हुननि जो सभु कुझु उते आहे। पर हू जेॾी महिल हिते माना सिंध सूबे में रहनि था त हिते बि हू सॼो जो सॼो पंहिंजो लाइफ स्टाइल खे इंजॉय कनि था, हिते बि NIC ठाराए वेठा आहिनि, हिते बि जेको आहे उहो नौकरियुनि में हिसेदारी रखनि था।
त ताज हैदर साहब जो इहो एतिराज़ु हो त उन्हनि खे जेकॾहिं तव्हां बजटरी प्लान ठहे थो या अख़्तियारनि जे वसीलनि जी विरासत थिए थी, जेकॾहिं तव्हां हुननि खे उते ॻणियो था त पोइ उते ई उन्हनि खे मुस्तक़िल शिफ्ट कयो, ऐं जेकॾहिं हुननि जी रिहाइश ऐं हर शइ हिते आहे त उन्हनि जो हिसो असांखे हिते मुंतक़िल कयो वञे। एतिराज़ त इहे कंहिं हद ताईं जेन्युइन न, तव्हांजे ख़्याल में हिन नतीजा जेके CCI मंज़ूर कया आहिनि, तव्हां केतिरा मुतफ़िक़ आहियो हिन सां? इहा आदमशुमारी कराई वई ऐं जेको आहे सो बाक़ाइदगी सां सिधी तरह फ़ौज खां, ऐं फ़ौजी हर घर में दरवाज़ो अची खड़काईंदा, उन सां गॾु थ्रेट कंदा जेकॾहिं तव्हां वधीक ॿुधायो या तव्हांजा हिते बि आहिनि माण्हू ऐं ॻोठ में बि आहिनि त पोइ उहे अलॻि अलॻि ॿुधायो, जे ॻोठ वारा उते ॿुधाइजो, हिते वारा हिते ॿुधायो। इहे थ्रेट कया विया हुया माण्हुनि खे त उन में इन क़िस्म जी जेका गुंजाइश कान्हे। MQM जी पंहिंजी सोच कान्हे हूंदी, MQM खे फीडिंग थींदी आहे, पाकिस्तान खां वठी हमेशह पंहिंजी आबादी जेका सो मथे ॾेखारण जी कोशिशि में हूंदा आहिनि ऐं ॿियनि सूबनि खे जेका हेठि मथे करे सघंदा आहिनि। उन आबादी ते बि काफ़ी जेको सिंध जो दानश्वर लॾो हुयो उनखे रिज़र्वेशन हुयो, त वरी जॾहिं हिननि आर्मी मोकिली आहे, आर्मी जे हिन में शेल्टर में जेके इलेक्शन थी थिए पई, सॼा रिज़ल्ट ई बेहतर कोन था अचनि त आदमशुमारी जा काॾा हुआ। उनखे सिंध जे दानश्वर तस्लीम कोन कयो हुयो, सिंध जे क़ौमपरस्तरनि में तस्लीम हुनखे कोन कयो हुयो। त असां सम्झूं था त इहा गैर जानबदाराना जेका असां उहा आदमशुमारी कोन थी आहे, न कोई हिन महिल ताईं उनखे पब्लिसाइज़ कयो वियो आहे। घटि में घटि पब्लिसाइज़ त कयो वञे हा, छापियो त वञे हा, ख़बर त पवे हा, आम ताईं त पुटअप कई वञे हा। हे जेका असां आदमशुमारी जे दफ़्तर में पई आहे, कंहिंखे बि ख़बर कान्हे का रियल आदमशुमारी केतिरी आहे। मूंखे ख़बर कान्हे मुंहिंजा भाती केतिरा लिखिया विया आहिनि, ॿिए कंहिंखे तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजा भाती केतिरा लिखिया विया आहिनि ऐं केतिरा न लिखिया आहिनि। इलेक्शन जी जेका ईंदियूं आहिनि, जॾहिं वोटर लिस्टूं थियनि उन में इलाही ॾंडी लॻल हूंदी आहे। हर घर में जा 3-3 माण्हू 4-4 माण्हुनि जा वोट खुटल हूंदा आहिनि। आहे त असां नथा सम्झूं पिया छा ध्यानचारी सां इहा थी आहे। बाक़ी जेका MQM जो एतिराज़ आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि खे लीडिंग जेका होॾां हले थी उहे था कनि पिया। जी शबीर साहब, MQM कॾहिं बि न सिंध सां जुड़ी आहे, कॾहिं सिंध जे शहर सां, त सिंध जी आबादी सां कॾहिं जुड़ी आहे। उनजे करे उन्हनि जे एतिराज़नि ते असांखे हमेशह शक रहियो आहे। जी शबीर शेर साहब। इनाम भट्टी साहब, CCI त मंज़ूरी ॾेई छॾी 6 आदमशुमारी खे, चवनि था अक्टूबर-नवंबर में असां ॿीहर आदमशुमारी कराईंदासीं। विफ़ाक़ी हुकूमत में एतिरी सघ आहे ॿीहर आदमशुमारी कराइण ते? ऐं नंबर ॿी ॻाल्हि, तव्हां हिन आदमशुमारी खे जी 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 इनाम भट्टी साहब, तव्हांजो छा चवणु आहे? इनाम भट्टी साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी जी, आवाज़ अचे थो मुंहिंजो? जी जी बिल्कुलु अचे पियो। मां पुछणु पियो चाहियां त आदमशुमारी जे नतीजनि खे अव्हां के पिया ॾिसो जेको मंज़ूरी थी आहे, ऐं ॿियो हिननि जो चवणु त असां अक्टूबर में आदमशुमारी ॿीहर कराईंदासीं? पहिरीं ॻाल्हि त कंहिं हद ताईं माज़ी जे थियल ॿियनि आदमशुमारियुनि खां हीअ आदमशुमारी बहितर थी। 100% उनखे दुरुस्त नथो करार ॾेई सघिजे, पर तंहिंजे बावजूद बि उनखे रद्द करण खां बहितर आहे त क़बूल कजे, छाकाणि त असांजा समूरा जेके फाइनेंशियल मैटर्स आहिनि उहे इन सां लाॻापियल आहिनि। रही ॻाल्हि एतिराज़नि जी, त वधि खां वधि एतिराज़ सिर्फ़ु उन ते MQM कयो, MQM ई उनखे रोकराई वेठी। जॾहिं खां वठी जंहिं ॾींहं खां आदमशुमारी थी उन ते गैर ज़रूरी तौर ते एतिराज़ जेके MQM कया, हुननि जो एतिराज़ उन ते कोन्हे त को हुननि जी आदमशुमारी घटि काउंट थी आहे या उन जा के घर रहिजी विया आहिनि। हुननि जो एतिराज़ उन ते इहो आहे त सिंधी ॻाल्हाईंदड़नि जी जेका आदमशुमारी कराची में वधीक नज़र अचे पई थी, उनखे हू क़बूल करण लाइ तयारु न आहिनि। जॾहिं त स्ट्रक्चरली हू इहो ॾिसण जे लाइ तयारु न आहिनि त कराची जंहिं तरह सां ॿाहिरि एक्सपेंड थियो आहे, वधियो आहे, उन्हनि इलाइक़नि में जेका आबादी आई आहे हाणे उहा घणे भाङे सिंधी ॻाल्हाईंदड़नि जी ऐं सिंध जे माण्हुनि जी आबादी आहे। ही पाण खे सिंधी नथा सम्झनि, ही सिर्फ़ु पाण खे कराची जो था सम्झनि, तंहिंजे करे हू बार बार उनखे पाण खे ज़ोरी उन खां अलॻि करे रखण जी कोशिशि पिया था कनि। आदमशुमारी जे उन्हनि ॾींहंनि में जॾहिं इहा आदमशुमारी जा अंग अखर आया हुआ, उनखे मूं चङी तरह ते एनालाइज़ कयो ऐं उन एनालाइज़ करण खां पोइ सिर्फ़ु मूं उनजे स्ट्रक्चरल एक्सपेंशन खे ॾिठो हुयो त जेकॾहिं सेंट्रल कराची जी आदमशुमारी घटी आहे अॻे जी भेट में, त वाकई उहा घटी हूंदी, छाकाणि त उन गुज़िरियल सॼे अरसे में उते का बि वॾी कंस्ट्रक्शन न थी आहे।
उते नवां के वॾा प्रोजेक्ट्स न आया आहिनि। जिते घर न वधंदा उते आदम किथां वधंदो? जंहिं फ्लैट जे अंदरि 4 भातियुनि जे रहण जी जॻह हूंदी उते 16 त कोन रहंदा हूंदा न। त तंहिंजे करे जेका एक्सपेंशन थी उहा जॾहिं मलीर जे पासे, गदाफ जे पासे या ॿियनि पासनि ते जेका थी, उन पासे जॾहिं जे आदमशुमारी जेकॾहिं वधी, उन जो जेकॾहिं कंपेयर तव्हां कंदो त 10 साल अॻे इहा एतिरी न हुई, हाणे छो वधी आहे या ग़लति आहे, इहा उन्हनि जी सरासर ग़लति अप्रोच आहे। तंहिंजे करे हींअर जेका कराची जी आदमशुमारी ऐं बिलख़ुसूस सॼे सिंध जी आदमशुमारी आहे उहा कंहिं क़दुरु क़ाबिल क़बूल आहे, उनखे असांखे क़बूल करणु घुरिजे। ऐं उन सां गॾोगॾु जेको हींअर पीपुल्स पार्टी इहो क़बूल करे वरी इहो बि क़बूल करे आई आहे त हिन ई साल जे आख़िर में वरी नई आदमशुमारी कराई वेंदी। इहा त मुकमिल तरह सां आइन जी डेविएशन आहे। जेका शइ कॉन्स्टिट्यूशनली तय थियल आहे त हर 10 साल आदमशुमारी थींदी, त पोइ या त ही लॉलीपॉप आहे जेको हिक ॿिए खे ॾियण जे लाइ मिड़ई सिर्फ़ु जेको आहे सुहा करे आया आहिनि ऐं करे कोन सघंदा, पोइ अॻिते हली करे कोई न ते इहो ई एतिराज़ उथारींदो त आइन में लिखियल आहे त हर 10 साल आदमशुमारी थींदी, तव्हां यकदमि हींअर कीअं था कराए सघो? ॿी जेका शइ थींदी उहा इहा थींदी त आदमशुमारी को मुफ़्त जो खेल कोन्हे जो तव्हां जेको आहे हर कंहिंखे टिकट ॾेई करे घुराए ॾेखारींदो त अचो ॾिसो ऐं पोइ पंहिंजी ॻणप कयो। इन ते अरबा रुपया ख़र्च थियनि था ऐं पाकिस्तान जी मुआशी सूरत जेका आहे उहा अटे ऐं खंड जे अघ पूरे ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। जेका सरकार जेका पंहिंजे माण्हुनि खे रिलीफ खाते में नथी ॾेई, उहा आदमशुमारी में छा ॾींदी? तंहिंजे करे इहे सभु शयूं मुमकिन कोन्हनि ऐं हक़ीक़त इहा आहे त हिन खे पीपुल्स पार्टी खे इन्हनि लॉलीपॉप्स जे बजाए स्टेट वठी करे बीहणु खपे ऐं पंहिंजो सेंसस जो तो उन्हनि खे बर्पा करणु खपे। सिंध जी इनाम साहब, इज़हार सुमरो साहब, तव्हां छा चवंदव? टाइम घटि आहे, पंहिंजी कंक्लूडिंग राय ॾिजो सर। ऐं हिन में बस सिर्फ़ु नुक़्ता उथारींदुसि। हिकिड़ो त असांजे दोस्तनि बि जेका ॻाल्हि रखी हुन में काफ़ी बिटवीन द लाइन ॻाल्हियूं आहिनि। बिल्कुलु इलाही ॻाल्हियूं टीवी ते वेही पाण हिन मामले ते नथा ॻाल्हाए सघूं ऐं ॻाल्हाइण बि न खपनि, छाकाणि त हीअ ओवरऑल काफ़ी शयुनि खे इफेक्ट कंदड़ नतीजो आहे। हिकिड़ो त ही NFT अवार्ड खे इफेक्ट करे थो, सूबनि जे हिसे खे इफेक्ट करे थो ऐं उन खां अलावा जेके क्लेम्स रहिया आहिनि सिंध में त असां अधु आबादी आहियूं, इनकम जा ऐं क़िस्म जे सोच रखंदड़ धुरियुनि जा, उहे हिन सेंसस में थी विया रद्द असल में। त उन्हनि खे इन करे तकलीफ़ हुई, उन्हनि त दावा इहे पिया कयूं न त असां अधु बराबरि आबादी आहियूं सिंध जी, त असांखे अधु हिसा ॾियो, शेयर्स ॾियो। हाणे इहो त थी वियो हिकिड़ो पॉलिटिकल पहलू। आउं जेको हिनखे ॾिसां पियो, हिन में ही जेको अप्रूवल थी वियो हुन जे लाइ त हुननि चयो आहे त पोइ हुकूमत कयो, PTI जो हिन मामले सां तालुक ई न हो, इहा ॻाल्हि ठीकु आहे। नवाज़ लीग जे दौर में थियो हो, इहा ॻाल्हि बि ठीकु आहे। ऐं सिंध में पीपुल्स पार्टी जी हुकूमत हुई, इहा ॻाल्हि बि ठीकु आहे। ऐं सूबाई हुकूमत ई हिन सॼे प्रोसेस में वधि खां वधि एक्टिव हूंदी आहे, अमलो ॾींदी आहे, सॼो इहो सिस्टम ॾींदी आहे। तंहिंजे करे इन में सम हाउस वफ़ाक़ चए थो त सूबे जी हुकूमत जी ज़िमेदारी थिए थी सॼी। तंहिंजे करे उन्हनि जा एतिराज़ उन्हनि तंहिं हूंदे बि चयो आहे त उन्हनि जा एतिराज़ बि ठीकु आहिनि, पर हू चवनि था त हाणे मामले खे अॻियां वठी हलूं ऐं ॿीहर सेंसस करायूं। कॉन्स्टिट्यूशनली बिल्कुलु ठीकु ॻाल्हि इनाम साहब कई आहे, पर आउं इन खां वधीक इहो चवंदुसि त इहो जेको ईंदड़ सेंसस आहे असांखे हाणे सॼी फोकस उन ते करिणो पवंदो ऐं नज़र रखणी पवंदी। अमांखे यादि हूंदो त पोएं भेरे बि हिननि ॿोलीअ जे हवाले सां बि हिकिड़ो इशू उथारियो, जंहिं ते सिंध में हिकिड़ी असराइती कैंपेन हली त ॿोलीअ जे खाने में सिंधी लिखाइजे, छाकाणि त हिननि हिकिड़ा इलाही सारा ऑप्शन ॾेई छॾिया हुआ। साॻे ई तरीक़े सां ही जेको अक्टूबर में ऐं ही कंदव सेंसस, इहो ज़हन में रखिजो, ही सेंसस जेको थियणो आहे नेक्स्ट, उन में का कहिड़ी एजेंडा आहे। इनकम हिकदमि ख़ामोश बि थी वई आहे, इन ते थोरो नोट करण जहिड़ी ॻाल्हि आहे त उहो कहिड़ो प्रेशर आहे या कहिड़ो रास्को आहे जंहिंजे करे उहे बि माठ थी विया आहिनि, राज़ी थी विया आहिनि। हालांकि इनकम कैबिनेट में आहे, लॉ मिनिस्टर हुननि जो पंहिंजो माण्हू आहे, त इन मां मतिलबु आहे त ही ईंदड़ भेरे के अरेंजमेंट्स आहिनि। हाणे सॼी गुफ़्तगू जो फोकस बि उन ते ई हुजणु घुरिजे। जी ज़ाहिर साहब, तव्हां अहम ॻाल्हि कई आहे, ईंदड़ वक़्त जी कोई अरेंजमेंट्स आहिनि जंहिंजे करे ख़ामोश आहिनि। नाज़रीन, प्रोग्राम में टाइम पंहिंजी पुॼाणी थो पियो पहुचे, पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।